अस्सलाम वालेकुम याली मदद हक़ मौजूद। अॼु मुंहिंजी ज़िंदगी जो जेको आहे ॾाढो बदतरीन ॾींहुं आहे जेको मां अॼु मतिलबु कि पंहिंजी ज़िंदगी खां हाराए वेठो आहियां। पर अॼु लाइफ में अॼु सुठो कुझु बि थियो आहे। पर बहरहाल दुनिया लाइ जेतिरो बि सुठो थी वञूं न, तव्हां भले सोन जा थी वञो, पर उन्हनि खे जेको आहे न तव्हांजी ज़रूरत न आहे। ऐं तव्हां हाणे जेको आहे न अॼु खां पोइ जैसी दुनिया वैसे हम कंहिंजी आई डोंट केयर। पंहिंजे हिसाब सां ज़िंदगी गुज़ारणी आहे, पंहिंजे हिसाब किताब सां। बाक़ी भाड़ में जाए ये दुनिया। बाक़ी जेके इम्पोर्टेंट आहिनि पंहिंजा आहिनि, ठीकु आहे।